सिंध फितरी तौर पंहिंजे क़दीम आसारनि जो हिकु अणटुटंदड़ विरसो रहियो आहे। तारीख़ जे वर्कनि में सिंध जा क़दीम आसार उन जे हज़ारें साल उहिञाण जे तारीख़ी विरसे खे महफ़ूज़ रखियो आहे। दुनिया जे हज़ारें साल क़दीम आसारनि में न सिर्फ़ मोहन जो दड़ो पर सिंध जा केतिरा ई इलाइक़ा मोहन जे दड़े सां मुशाबत रखंदड़ तारीख़ जा आसार आहिनि। टंड मोहम्मद खान जे वेझो तहलके हैदराबाद जे टंडो फज़ल वारे इलाइक़े में दौरनि हिंगोरनि जूं माड़ियूं सिंध जे तारीख़ जे हिसास क़दीमी शहरनि जो अञाण आहिनि। जेके सिंध जे तारीख़ में कलोड़नि समन ऐं स्टालपुरनि जे दौर जे क़दीम आसारनि जो ॾेख ॾींदड़ दड़ा ऐं माड़ियूं अञा बि उन तारीख़ हिसे खे महफ़ूज़ रखंदियूं अचनि, जेके कुदरती आफ़तनि तबाहकारियुनि में बरसातनि जे बावजूदि पंहिंजे आसारनि खे क़ाइमु रखियो आहे। जंहिं बाबति हिन तारीख़ी उहिञाण सां तहलीक रखंदड़ सैयद ख़ानदान जे सैयद शाह मोहम्मद शाह केटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॿिया बि दोस्त तव्हां वांगुरु काफ़ी आया जिन खे असां इहो ॿुधायो त बाबा ही सिंध जूं अनमोल पुराणियूं जॻहियूं आहिनि ऐं हिननि ते पंहिंजो ध्यानु ॾियो। पर कॾहिं बि सभु आया हितां थी विया, हर ॻाल्हि जो कई मुख़्तलिफ़ टीवियुनि वारा या कुझु आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वारा, पर कॾहिं बि उन्हनि ध्यानु इहो आहे जो नॉर्मली तव्हां ॾिठो आहे जेको कमु थियो आहे ईअं ई इहो था कयूं। उहो बि तव्हां ॾिठो हूंदो त उन में जेकॾहिं पथर लॻा विया आहिनि त उनजी पेचिंग कोन्हे थियल, उहे बि हींअर उखड़ी इन बरसाति खां पोइ उखड़ी विया आहिनि। ऐं उन्हनि खे असांजो सिंध गवर्नमेंट खे वज़ीर आला साहब खे इहो आहे त सादातनि जूं ही पुराणियूं शयूं जिथे बि हुजनि उन्हनि खे पंहिंजो ध्यानु ॾियनि ऐं ही अनमोल शयूं आहिनि। सादातनि जूं हिननि में तुरबतूं बि आहिनि, सादात ही ख़ज़ाना आहिनि हिकिड़े क़िस्म जा। भला हीअ त असांजे पंहिंजे ॾाॾे जी औकाफ़ में कोन्हे, उनजो असीं पाण पंहिंजो ज़ाती तौर ते ख़र्च पिया करायूं, पर जेके औकाफ़ खाते में हलिया विया आहिनि इहे मस्जिदूं आहिनि, घटि में घटि उन्हनि खे पंहिंजो ध्यानु ॾियनि ऐं उनजी नए सिरे सां तामीरात कराइनि। जेको टालपुरनि जो दौरु आहे उन खां बि अॻे जूं आहिनि। हाणे उन ते त ध्यानु ॾियणो हुजे, गवर्नमेंट अलाए छो असांखे इहो आहे त भई इन्हनि शयुनि ते छो ध्यानु नथी ॾे। हीअ बि त हिकिड़ो पुराणा हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि ऐं हिते बि जेकॾहिं इहा शइ थिए त हिते बि सयाह जेके आहिनि, टूरिज़म जेके आहिनि दुनिया जा इंटरनेशनल लेवल ते अची हुते थियनि, उन में बि त गवर्नमेंट जो ई फ़ाइदो आहे। पोइ अलाए छो जो गवर्नमेंट इन्हनि शयुनि खे पंहिंजो मद्देनज़र नथी रखे। अच्छा साईं, तव्हांजे चवण मुताबिक़ त हिनखे को तफ़रीक़ी माग ठाहिजे, तारीख़ी असासो आहे, त उन लाइ तव्हां कहिड़ा माना जेके हिन से मुतालबा कंदा त गवर्नमेंट खे फौरी तौर तवजो ॾियणु घुरिजे? असुलु ॾिसो, हिते जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त काफ़ी तक़रीबन 200 सालनि जूं आहिनि। जीअं मोहन जो दड़ो आहे या जेके ॿियूं बि एंशियंट सेंचुरीज़ आहिनि जेके उन्हनि जे हवाले सां त गवर्नमेंट जेकॾहिं ॾींदी लाज़मी हिते हूअं ई असां वटि त माण्हू जेके बि आहिनि काफ़ी अंदरूनी सिंध जा अचनि था ॿुधी पंहिंजे तरीक़े सां उन्हनि जो घुमण जे हवाले सां। पर जेकॾहिं गवर्नमेंट जो हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां उहो थींदो, हिन में फेंसिंग लॻाई वञे, हिन ते मस्जिदनि खे नई तामीरात कई वञे त आउं सम्झां थो त जेकॾहिं उहो हिकिड़ो मीडिया जे ज़ोर हवाले सां या के पंहिंजे हवाले सां त उन में पोइ टूरिज़म बि जेके आहे किथां किथां जा हिते जा छा पर ॿाहिरि इंटरनेशनल लेवल जा बि ईंदा ऐं उहे तव्हां पाण ॾिठो, तव्हां पाण घुमिया आहियो त तव्हांखे पाण इहा शयूं हिते ॻाल्हियूं नज़र आयूं हूंदियूं त भई हिते ही केतिरियूं पुराणियूं आहिनि, हिते सादात आहिनि ऐं उहे सादात जेके करामतुनि जा सादात उहे जेके करामतुनि वारा आहिनि। सिंध जे तारीख़ी दौरनि हिंगोरनि जे माड़ियुनि जो ज़िक्र सिंध जे ॾाहे कलमकार सिंध परस्त साईं जीएम सैद पंहिंजे लिखियल किताब जैनब गुज़ारियम जिन सिंह जे पेज नंबर 274 ते हिन आसारनि जो ज़िक्र पिण कयो आहे, जंहिंमें सईदपुर जे सैयद ख़ानदान सां हिन जो तइल्लुक़ हुजणु पिण तफ़सीली ज़िक्र कयल आहे। जंहिं बाबति सिंध जे ॾाहे तारीख़दान मशहूर लेखक मशकूर फलकारे केटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिंगोरनि जूं माड़ियूं जेके टंडे फज़ुल जी भर में आहिनि, जिन खे आम तरह उतां जा माण्हू धौरा हिंगोरा वारियूं माड़ियूं सॾींदा आहिनि। हक़ीक़त में इहो हिकिड़ो तमामु ख़ुशहाल तरीन सिंध जो ॻोठ हो, जंहिंजा माण्हू तमामु घणा ख़ुशहाल हुआ ऐं सिंध में माड़ियुनि जो रवाजु तमामु घटि आहे, ख़ासि करे लाड़ में।
उहो इन करे त हिते हवा जी जेका तमामु घणी जॻह सफ़रावानी आहे, हवा तमामु हिते घणी आहे, साहिली हवा लॻे थी। इन करे हिते गर्मी जो को अहिड़ो कोन्हे को सबबु तो गर्मी जे करे माण्हू माड़ियूं ठाहिनि। माड़ियूं उते ठहंदियूं आहिनि जिते गर्मी हुजे, हवा घटि हुजे उते। सो इन करे लाड़ सिंध में माड़ियुनि जो रवाज या अहिड़ा के बि आसार तमामु घटि मिलिया आहिनि जिते माड़ियूं हुजनि, हिक ॿिए जे मथां जॻहियूं ठहियल हुजनि। पर ही उन वक़्त में जेको शहर हो सो सॾिबो बि हो त धौरनि हिंगोरनि जूं माड़ियूं। इहे माण्हू तमामु घणा ख़ुशहाल हुआ, खीर तमामु हिन वटि घणो हो, मालदार माण्हू हुआ। ऐं चवनि था त मुसाफ़िर जेके हुननि जे उतां ते ईंदा उन्हनि खे हू हर वक़्तु जेको सो मानी ॾींदा, भला ॿी का शइ न हूंदी त हुननि वटि धौरे जूं माटियूं उतां कंदे भरियूं पियूं हूंदियूं हुयूं, जंहिंसां उहे उन्हनि महिमाननि जी ख़ातिर तवाज़ा कंदा। इन करे इहो मशहूरु थियो त बाबा इहे धौरे वारा हिंगोरा जेके जिते माण्हू वञे थो त 24 कलाक धौरो ऐं मानी मिले थी। त इन करे इहो मशहूरु थियो इहो ॻोठु, तमामु घणो ख़ुशहाल ॻोठु हो। ऐं पोइ किन सबबनि जे करे इहो ॻोठु फिटो। ऐं उन ॻोठ जे फिटण खां पोइ उहे जेके आलीशान जेका तमीरात हुई, क़दीम तमीरात हुई, क़दीम जेके जॻहियूं हुयूं या माड़ियूं जेके हुयूं, उन्हनि जी जेका तमीरात हुई सा हींअर खंडरनि जे रूप में उन सॼे इलाइक़े में पखड़ी पई आहे। ऐं उहे माड़ियूं आहिनि जेके तमामु वॾा ढिघ आहिनि, मिटी जा ढेर थी विया आहिनि हलिया। उते हिकिड़ी क़दीम मस्जिद बि आहे जेका उन दौर जे माण्हुनि उन पंहिंजे ॻोठ लाइ ठाराई हुई, जेका बि ॾाढी ख़ूबसूरत आहे। उहा बि तमामु घणी खस्ता हाल थी वई हुई, पर उन खे सकाफ़त खाते जे तरफ़ां हुनजी वरी तमीरात कराई वई आहे, वरी हुनखे बहाल कयो वियो आहे। पर अफ़सोस इहो आहे त उन मस्जिद खे संभालण लाइ उते को अहिड़ो चौकीदार या उन आसारनि खे संभालण लाइ को बि उते चौकीदार मौजूदु न आहे। हक़ीक़त में थींदो ईअं आहे त क़दीम ज़माने में सिंध में जॾहिं बैंकनि जो सिस्टम न हो, उन वक़्तु माण्हू पंहिंजो जेको ख़ज़ानो या माल मिल्कियत या पंहिंजे बचत जी जेका रक़म हुई सा हू पूरींदा हुआ ज़मीन जे अंदरि। ऐं असां वटि पहाको आहे त बाबा अमानत जेका आहे सा ज़मीन बि कान थी खाए। त इहो जेको सो दफ़ीना जेके सॼे सिंध जे क़दीम आसारनि में जेके मौजूदु हुआ, जेको ईअं सम्झे त क़दीम दौर जो सिंध जो हिकिड़ो बैंकिंग निज़ाम हो। त हाणे उन खज़ाने जी लालच में माण्हुनि ॾिठो त भई हेतिरा ख़ुशहाल जेके से ही माण्हू हुआ, हिननि वटि खज़ाना हुआ, हिननि माल मिल्कियतूं लोटा पैसनि जा भरे पंहिंजे घरनि में पूरिया। ऐं किन जॻहियुनि ते उहे शयूं बरसातनि में निकितियूं, सही ज़ाहिर बि थियूं, सिक्का बि थिया, सिक्का बि मिलिया, सोन बि मिलियो। त माण्हुनि में इहा लालच थी त हिते ही जेके बि दड़ा आहिनि इन्हनि में को वॾो खज़ानो पूरियल आहे। इन करे बरसातनि जी मुंद में या हू बि जेके माण्हू ज्योतिषी नजूमी या पैदागीर जेके फ़क़ीर आहिनि, उहे बि माण्हुनि खे जेके चवंदा आहिनि त बाबा हलो धौरनि हिंगोरनि ते उते माण्हू वठी वेंदा आहिनि। पोइ उन्हनि खे पैसनि जी लालच ॾेई पोइ चवंदा आहिनि बाबा हिते 7 देगूं जेके खज़ाने जूं पूरियल आहिनि, हलो त उनखे खोटियूं। पोइ निकिरंदो कुझु जॾहिं कोन्हे को त पोइ हू चवंदा आहिनि त बाबा हिते बसि कंहिं किरी भञी विधी, इन करे जेको सो ही खज़ानो जेको सो देव वरी था खणी विया, हाणे वरी ॿिए हंधि आहे। त इहे पैदागीर माण्हू उन्हनि जो बि वॾो अमल दख़ल आहे इन्हनि सिंध जे आसारनि खे फिटाइण में। हाणे आहे इहो त इहे जेके बि आसार आहिनि सिंध जा क़दीम, उन्हनि आसारनि जी मालिकी कान्हे का, उते को माण्हू संभालींदड़ कोन्हे। घटि में घटि उते के चौकीदार हुजनि, जेके वॉचमैन हुजनि, जेके उते ॾिसनि या जेके माण्हू उते अचनि था, शयूं खणनि था या उन्हनि शयुनि जी छेड़छाड़ कनि था या खोटायूं कनि था, त उनजी जांच थी। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हेॾो सारो ख़ुशहाल तरीन जेको ॻोठु हो, उन में हेॾियूं सारियूं माड़ियूं, हेॾी सारी तमीरात हुई, उन तमीरात ते का बि खोटाई हिन वक़्त ताईं कान थी आहे। आर्कियालॉजी वारा माहिर उते आया ई कोन्हनि के। ऐं सिर्फ़ु ईअं सित ई जेको सो कमु थियो, हिकिड़ी मस्जिद खे थोरी तमीरात करे ऐं हुननि पंहिंजो इहो फ़र्ज़ु पूरो कयो त बाबा असां ई सॼे ॻोठ जो जेको सो आसार बहाल कयो। त इहो जेको रवैयो आहे सो रवैयो सिंध गवर्नमेंट खे या सकाफ़त खाते खे तब्दील करणु खपे ऐं हुनखे सिंध जे आसारनि जी मालिकी करणु खपे। ही हिकिड़ा तारीख़ी आसार आहिनि, तमामु यादगार आसार आहिनि ऐं हिकिड़ा मुनफ़रद आसार आहिनि। मुनफ़रद इन करे आहिनि त उहो माड़ियुनि जे करे मशहूरु आहिनि, त इन करे उहे मुनफ़रद बि आहिनि। ऐं ख़ुशहाल माण्हुनि जो जेको सो शहर हो, थी सघे थो खोटाई थिए त हितां अहिड़ियूं शयूं नायाब मिलनि जेके तारीख़ जा के नवां बाब खोलीनि। त इहे सभु शयूं आहिनि जेके असांजे सकाफ़त खाते आर्कियालॉजी वारनि जी लातवजही जे करे उहे शयूं ख़तमु पियूं थियनि, जेका निहायत अफ़सोस जी ॻाल्हि आहे। सिंध जे क़दीम आसारनि जो, दौरनि जो, हिंगोरनि जो, माड़ियुनि जो, आसारनि जो सिंध जे महान लेखक ॾाहे तारीख़दान मिर्ज़ा ख़लीज बेग पंहिंजी किताब क़दीम सिंध में हिन तारीख़ आसारनि जो पिणु ज़िक्र कयो आहे, जंहिंमें सिंध ते मदद ख़ान पठान जे हमले ज़रिए तारीख़ी क़दीम आसारनि खे तबाह बर्बाद करण जो बि ज़िक्र
कंदे उन में इहो बि ॼाणायो आहे त हिन इलाइक़े में सैयद ख़ानदान जा जेके हमराना नाले सैयद मशहूर हुआ उहे हिन इलाइक़े में रिहाइश पज़ीर हुआ। पंहिंजे क़दीम सिंध ऐं उन जा मशहूर शहर ऐं माण्हू किताब जे पेज नंबर 85 में हिन इलाइक़े जो नालो टंडो फज़ल पिणु ॼाणायो आहे, जंहिंमें मीर ग़ुलाम अली टालपुर जे जागीर जो बि ज़िक्र कयल आहे। तारीख़ी आसारनि खे मदद खान पठान सिंध के कयल कहा ऐं हमले सां हिन क़दीम आसारनि खे नुक़सान रसाइण जो बि वाज़े तौर तफ़सील बयान थियल आहे। जंहिं सिलसिले में सिंध जे ॾाहे प्रोफेसर डॉक्टर कादिर बख्श मंगसी केटीने सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इहे जेके माड़ियूं ठहियूं पियूं हुयूं या जेके मज़ार हुआ उन्हनि थोरो मूंखे क्लिक कयो। पोइ वरी आउं गाॾी बीहारे उन ते चढ़ी वियोसि। वॾनि दड़नि ते इहे इमारतूं आहिनि। असल मूं जॾहिं उते थोरो बीह महसूसु कयो त मूंखे ईअं महसूसु थियो त हीअ जेके इमारतूं आहिनि से कलोड़ा दौर जे पोएं ऐं टालपुर दौर जे अवाइली शहर जूं इहे इमारतूं मूंखे लॻनि पियूं। इमारतनि में जेके सिरूं इस्तेमालु थियल आहिनि उहे इन ई दौर जूं आहिनि जेको कलोड़नि जो इहो दौरु आहे। इहो दौरु शाह लतीफ़ जो पोयों दौरु आहे जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ करीम शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी मज़ार ठही या अहिड़ियूं ॿियूं खोड़ इमारतूं आहिनि जंहिंमें जेका सिर इस्तेमालु थी आहे सा या त मुल्तान जी आयल थी ॾिसिजे या असांजे मक़ामी कारीगरनि ठाहियूं आहिनि। उन्हनि जी साख़त ऐं उन्हनि जी माप जेका आहे जेका मौजूदु सिर आहे इन्हनि खां तमामु डिफरेंट आहे। इमारतूं तमामु ऊचाई ते बीठल आहिनि। उन मां मुंहिंजो अंदाज़ो इहो लॻे थो त इताईं को पाणी जो वहिकिरो हो या दरिया जो फाट हो जेको गोनी निमा हो। ऐं असांजे सिंध जा तमामु शहर जिते बि तव्हां ॾिसो त उहे शहर असांखे दरिया जे किनारनि ते नज़र ईंदा। जी मिसाल हाला पुराणा आहे या सखर आहे या कोटड़ी आहे या ठटो आहे या ॿिया शहर आहिनि। उहो इन्ही जे करे शहरनि जे किनारनि ते आबाद हुआ छो त नहरी निज़ाम जेको तमामु महदूद हो। कलोड़नि जे दौर में सिंध जी 60 लख एकड़ ज़रई ज़मीन आबाद हुई जेका पोइ टालपुरनि जे दौर में अञा बि घटिजी वई। या ही ढोरो पुराण आहे वंगे पतण वटि तव्हां वञी ॾिसंदो त उते टालपुर हुकुमराननि जूं मीर ठारे वग़ैरह जूं माड़ियूं ठहियूं पियूं आहिनि। त इहे माड़ियूं बि उते इन ई करे ठहियल हुयूं जो उते इन ढोरे पुराण जो गुज़र हो ऐं उते पाणी जो सठो हो। मालवंद माण्हू उते पंहिंजे माल ते इन ते गुज़र कंदा हुआ ऐं पाणीअ जे सहारे सां ई वेठल हुआ। त मूंखे लॻे थो इहो धौरो हिंगोरनि जो ॻोठु जेको सॾिजे पियो, धौरो लफ़्ज़ चइबो आहे अछे खे सफ़ेद खे, यानी धौरे ॾींहुं जीअं मुंशी इब्राहिम सूमरे जो हिकिड़ो किताबु आहे धौरे ॾींहं धाड़ा, माना अछे ॾींहं में धाड़ा लॻनि पिया। सो आउं सम्झां थो त धौरो को पाड़े जो नालो आहे। धौरो ज़ात मूंखे सिंध में नज़र नथी अचे, बाक़ी हिंगोरा ज़ात आहे ऐं मंगरिया ज़ात बि जीअं आहे त हिंगोरा बि आहे। त उते हिकिड़ो मूंखे मज़ार नज़र आयो जेको कंहिं सैयद जो आहे ऐं इन खां बिल्कुलु हिन पासे थोरो 5-8 एकड़नि जे मुफ़ासिले ते वली शाह जो मज़ार बि आहे। त इते आउं सम्झां थो त इहो टंडो फज़ल जो इलाइक़ो आहे। टंडा सभु मीरनि जा आहिनि ऐं मीरनि जे दौरे हुकूमत सां तहलिक रखनि था। हू जिते जिते रहिया, टंडो लफ़्ज़ माना छावणी या उहो इलाइक़ो जिते मीर रहाइश पज़ीर हुआ या उन्हनि पंहिंजूं बैठकूं कयूं। ऐं काफ़ी अहिड़ा शहर हुआ जेके उते रहिया बि मीर पर उहे टंडनि जे नालनि सां कोन सॾिया। त इहा उन जी तारीख़ी जेका आहे शहर जी हैसियत आहे। ऐं इन जो ज़िक्र जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त मौलाई शिदाई बि कोन कयो आहे। पर हीअ जीअं त नंढिड़ो हिकिड़ो ॻोठड़ो हो या हिकिड़ो सरसब्ज़ इलाइक़ो हो जिते मीरनि टंडो क़ाइमु कयो, माण्हू हिते रहाइश पज़ीर हुआ ऐं उते हिंगोरा अञा ताईं बि आबाद आहिनि ऐं उते जेको सो इलाइक़ो शानदार हो, आबादी ज़्यादा थींदी हुई, पाणी जी सहूलियत हुई। उन जे करे इहो घणनि तारीख़नि में अची कोन सघियो। पर मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ या मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो हिकिड़ो किताबु आहे, उनजो नालो आहे वाक़ियाती बैत। उन में बि इन जो थोरो मुख़्तसिर ज़िक्र आहे। ऐं ॿियो अनवर फगार हकड़े जो हिकिड़ो तारीख़ी किताबु आहे सिंध जे शहरनि तारीख़ी शहरनि जी तारीख़।
उन में बि थोरो इन जो ज़िक्र मिले थो जेको नायाब आहे। ऐं उनखां अलावा जेको ख़लील खोसे किताब लिखियो आहे सिंध जा टंडा, उन में बि इन जो मुख़्तसिर ज़िक्र अचे थो त ही शहर कंहिं वक़्त में आबाद हो। ऐं हिन शहर में हिकिड़ो हारून शाह जो पंहिंजो मज़ार मूंखे नज़र आयो, उहो बि पुराणी साख़त ते तइमीर थियल आहे ऐं उन जो हिकिड़ो फ़न तइमीर जो हिकिड़ो नादर नमूनो आहे। ऐं मस्जिद जी चवनि था त हाणे सियाहत सकाफ़त खाते वारनि थोरी तामीर कराई आहे, उनजो तहफ़ुज़ कयो आहे। ख़ैर उहो त मस्जिद जो हिकिड़ो कमु आहे, पर उनखां सवाइ बि असांजो जेको हुकूमत ऐं सकाफ़त खातो आहे उन जे करण वास्ते सिंध में तारीख़ जा तमामु घणा कम रहियल आहिनि। जेकॾहिं हू ध्यानतदारी सां कनि त पंहिंजी तारीख़ खे ऐं इन खे सकाफ़त खे बचाए सघनि था। सिंध जे तारीख़ी आसारनि जे मिटिजी वञण जो वॾो सबबु सिंध ते धारियुनि जी यलगारनि जो रहियो आहे, जंहिंजो ज़िक्र सिंध जे सवें तारीख़ी शहर मिटिजी आसार ताईं महदूद थियण बाबति लेखक अदीब एज़म भट्टी केचुने सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिंगोराणी माड़ियुनि जो हिकिड़ो क़दीम माॻ आहे, जेको माॻ सिंध जे ॿियनि खोड़ फारनि शहरनि जीअं सिंध जे ॿियनि खोड़ फारनि क़दीम माॻनि जीअं 1780 धारे मदद खान पठान जे हमले खां पोइ पंहिंजे वजूद ऐं वक़्त जे जिबर सबबु पंहिंजी हिकिड़ी तारीख़, पंहिंजो हिकिड़ो तशख़ुस ऐं पंहिंजी हिकिड़ी सुञाणप विञाए वेही रहियो। तोड़े जो उन्हनि माॻनि जा उन्हनि शहरनि जा आसार किथे किथे मुबहम त किथे किथे ज़ाहिरी तौर ते मौजूदु रहिया आहिनि, पर आउं सम्झो था त हिंगोराणियूं माड़ियूं जेके आहिनि टंडे फज़ल लॻ, उहे न रुॻो सिंध जे क़दीम माॻ तौरु पंहिंजी हिकिड़ी मुनफ़रद हैसियत रखनि थियूं, पर उन माॻ जे हवाले सां असां वटि तारीख़ जा फुफ़ा तमामु घणो न रुॻो ख़ामोश रहिया आहिनि, पर असां वटि तहक़ीक़ जो जेको दाइरो आहे उहो बि वसी अंदाज़ में इन टॉपिक जी का खेल कोन करे सघियो आहे। टंडो फज़ल बि टंडो मोहम्मद ख़ान जे लॻभॻि तिलके हैदराबाद जो हिकिड़ो क़दीम माॻ आहे, पर उहो माॻ फुमरनि जे दौर टालपुरनि जे दौर में जेको आहे उहो वजूद में आयो आहे। उन खां पहिरीं जेको इहो माॻ हो टनो फज़ल लॻ हिंगोराणियूं माड़ियूं जेके आहिनि, उहो आउं सम्झां थो त इहो कलोड़नि जे दौर जे लॻभॻि जा आसार आहिनि या उन खां बॻे जा आहिनि, छो जो साईं जी एम सैद पंहिंजे किताब जनम गुज़ारिम जिनफी में लिखे थो सैयद कामिल शाह जी सावाने खाके जे हवाले सां त हिंगोराणा सैयद जेके हुआ से 12वीं सदी जे विच धारे इहो टंडो फज़ल लॻ हिंगोराणनि सैदनि वारे ॻोठ मां लॾे अची सैदपुर उन्हनि जी आबाद कयो, जेको हिननि हिंगोराणनि सैदनि जो वॾो सैयद मोहम्मद सईद शाह उन जे नाले सां इहो शहर आबाद कयो। उन खां अलावा मिर्ज़ा कलीच बेग क़दीम सिंध उन जा मशहूरु शहर ऐं माण्हू में बि उनजो तज़किरो कयो आहे ऐं इनसाइक्लोपीडिया जे हवाले सां बि इहे साॻिया रेफरेंसिस आहिनि। तोड़े जो ख़लील खोसे जो किताबु आहे सिंध जा टंडा। सो आउं सम्झां थो त हिंगोराणनि सैदनि जो इहो ॻोठु या हिंगोराणी माड़ियूं जेके आहिनि, जंहिंखे साईं जी एम सैद जनम गुज़ारिम जिनफी में इन तज़किरे सां ज़ाहिर कयो आहे त इहे हिंगोराणा जेके सैयद हुआ 12वीं सदी जे विच धारे हितां लॾे अची टनो मोहम्मद ख़ान जे सईदपुर वारे ॻोठ में पंहिंजो ॻोठु आबाद कराए अची वेठा। सैयद मोहम्मद सईद शाह जे नाले सां जेको सईदपुर जो ॻोठु आहे, उहे ई हिंगोराणा सैयद आहिनि जेके असल में मुतलवी सैयद आहिनि। मुतलवी सैयद जेके असां मटियारी जा जेके सैयद हुआ, उन्हनि जे मुतलवी सैयदनि जे मीएं पोटे पाड़े जी शाख मां ही हिंगोराणनि सैयदनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे, जेको पोइ मटियारी खां थींदो अची टनो फज़ल लॻ हिंगोराणियुनि माड़ियुनि खां वठी पोइ वरी सईदपुर टकर ॾांहुं लॾे अची वेठा। पोइ उन हवाले सां आउं सम्झां थो तारीख़ जे खोड़ सारनि तज़किरनि में तोड़े मिर्ज़ा कलीच बेग, तोड़े साईं जी एम सैद या इनसाइक्लोपीडिया सिंधियाना जे हवाले सां उहो साॻिया रेफरेंसिस इनसाइक्लोपीडिया बि खयां आहिनि, साॻिया रेफरेंसिस उहे ख़लील खोसे सिंध जा टंडा में बि खयां आहिनि। त टंडो फज़ल जेको आहे उहो बाद जो नालो आहे, उहो आहे मीरनि जे दौर जो जेको मीर फज़ल ॿधायो, उन खां अॻु में इहो सॾिबो हिंगोराणनि सैदनि जो ॻोठु। पोइ आउं सम्झां थो त इहे जेके हिंगोराणियूं माड़ियूं आहिनि
उहे उन्हनि फ़ाइदनि सां ई निस्बत रखनि थियूं, उन्हनि सां ई वाबिफ़्ता आहिनि। ऐं इहे माड़ियूं आया तारीख़ जे उन दौर में इन्हनि जूं रिहाइशूं रहियूं, इन्हनि जूं हवेलियूं रहियूं, या अहिड़े क़िस्म जी का जेका शइ आहे उहा तारीख़ में असां वटि ज़ाहिर थींदी रही आहे। पर उन ते बि आउं सम्झां थो अञा ताईं वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, वधीक खोजना जी ज़रूरत आहे। तारीख़ में अञा ताईं असांखे इहो क्लियर कोन थी सघियो आहे त आया हिंगोराणियूं माड़ियूं इहे जेके ठहियूं हुयूं इन्हनि जो बुनियादी मक़सदु छा हो, या इहे ऑथेंटिकली कहिड़े पीरियड में ठहियूं। तारीख़ जा फ़ुफ़ा अञा ताईं बि इन ते ख़ामोश आहिनि। ऐं आउं सम्झां थो त हिंगोराणियुनि फ़ाइदनि जो जेको इहो क़दीम माॻ रहियो, जेके हिंगोराणी माड़ियुनि जे हवाले सां मशहूरु आहे, ऐं उन में जेके हिन वक़्तु मौजूदु आसार आहिनि माड़ियुनि सां लॻोगॻ ॿ हिकिड़ियूं मस्जिदूं आहिनि ऐं हिकिड़ो मुक़बरो आहे। मुक़बरे जे हवाले सां बि असां वटि खोड़ सारियूं ॾंद कथाऊं मौजूदु आहिनि। के चवनि था त इहो 19वीं सदी जे पछाड़ी जो आहे, किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहो 20वीं सदी जे लॻभॻि जो आहे। बाक़ी जेको ॿिनि मस्जिदनि जो जेको तस्करो अचे पियो उहो क्लियरली तोड़े जो आर्कियोलॉजिकल खाते जेको कुझु साल पहिरियों उते मरमती कमु करायो, उन्हनि बि हिकिड़ो उते साइन बोर्ड मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लॻायो आहे। 2 भेरा शायदि उन्हनि जेको रिनोवेशन जो कमु करायो, त उहे जेके 2 मस्जिदूं हुयूं उहे करोड़नि जो दौर जूं क्लियरली उते लिखियल आहिनि उन बोर्ड ते त 1719 खां वठी 1753 जो जेको पीरियड आहे, तोड़े जो कलोड़नि जो पीरियड अञा मथे आहे 1773-75 ताईं। पोइ 1719 खां 53 जे विच में इन्हनि मस्जिदनि जो बुनियादु मियां नूर मोहम्मद कलोड़े जी निस्बत सां उते इहो ॼाणायो थो वञे त इहो बुनियादु उन्हनि रखियो। ऐं हाणे उहो असां वरी अचूं जेकॾहिं पंहिंजे तारीख़ी माॻनि जे हवाले सां त कलोड़नि जे दौर जूं ही जेके यादगारूं हुयूं, उन्हनि यादगारुनि खे आर्कियोलॉजी खाते जे तरफ़ां जेका मरमत कई हुई, उहो मरमत जो जेको कमु हो उहो बि हाणे कलर जे वर चढ़ी रहियो आहे, उहो बि हाणे बुबू नाली ॾांहुं तेज़ी सां वधी रहियो आहे। ईअं ई जी सिंध जा ॿिया खोड़ सारा माॻ, ॿिया खोड़ सारा क़दीम शहर मकान पंहिंजो वजूद विञाए वेही रहिया। सिंध जे तबाह थियल शहरनि दौरनि हंगोरनि जे माड़ियुनि जो आसारनि में क़दीम माड़ियुनि जो अञाण अञा ताईं इलाइक़े में मंज़र आहे, जंहिंमें सैयद ख़ानदान जे दरगाहनि जो बि इलाइक़े जे अंदरि वॾो अंग आहे। जंहिं सिलसिले में सैयद ख़ानदान सां तइल्लुक़ रखंदड़ सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह केटीयू न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त उते वॾी रिकॉर्डेड हिकिड़ी मस्जिद आहे जंहिंजी ओसारी धौरे में थियल आहे। माना उन जेका चुनाई सीमेंट या उन न पर धौरो जेको हूंदो आहे पंहिंजो खाइण वारो, उन में उनजी ओसारी थियल आहे। मुंहिंजे ॾाॾे खे कारीगरनि चयो साईं मस्जिद हेतिरो ख़र्चु खाईंदी, त उनखे चवंदो आहे ख़र्चु मूंखे न ॿुधाए, तूं ॿुधाए त हीअ में छा में आउं खणंदुसि, त अहिड़ी शइ में मूंखे ठाहे ॾे जेके कंहिं बि दुनिया में न ठही हुजे। त हुन चयो साईं तव्हां ॿुधायो, ऐं धौरे में ठही सघे थी, छो त चपक आहे। पोइ उते एतिरो माल असांजो हूंदो 2-2.5 हज़ार लॻियूं वियूं, उन धौरे में इन जी ओसारी थी आहे। ऐं उन टाइम में 25 मण कारियूं मिरियूं ख़र्चायूं हुयूं जेके उते कारीगरनि कमु कयो। इहो रिकॉर्ड आहे। उते क़दीम वारनि खे रिक्वेस्ट कंदुसि त इनखे वधीक हिकिड़ो सिंध जी सकाफ़त आहे उनखे उजागर कनि, ऐं हिकिड़ो वॾी 12 मुल्कनि जे लाइ हिकिड़ी नई असांजी सिंध जी साइड आहे जेकी जीअं मुअनि जो दड़ो आहे, उन हिसाब सां उते काफ़ी हिस्ट्रियूं आहिनि। क़दीम आसारनि में मिर्जी वियल शहरनि तोड़े उन जे रोडनि रस्तनि जी ठहियल सिरुनि ऐं कारीगरी ऐं काशीगिरी जो बि हिन आसारनि में अञा ताईं निशान मौजूदु आहिनि। पर सिंध सरकार जे आर्कियोलॉजी खाते तरफ़ां सिर्फ़ु नाले में हिन तारीख़ी आसारनि खे महफ़ूज़ करण लाइ हिकु साइन बोर्ड लॻाए खानापूरी तौरु कुझु आसारनि जो मरमत वारो कमु गुज़िरियल ॾहाके करायो हो, जेको जंहिंखां पोइ वरी का बि सार संभाल न लधी वई आहे। जंहिं बाबति हिन इलाइक़े मां केतिरा ई जेके वाक़िया थिया आहिनि जंहिंमें चोरियुनि जूं वारदातुनि सां हिन इलाइक़े जी खोटाई थी आहे, जंहिंमें आसारनि खे शरपसंद तमामु घणो नुक़सानु रसायो आहे। जंहिं बाबति हिन इलाइक़े जे रहवासियुनि केटीयू न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त चंडे फज़ल जो आहियां, अबे ॾाॾे खां वठी हिते जो आहियां, ऐं हीअ मुंहिंजी हिते हिन ड्यूटी बि विच में, वरी असांजे अबे ॾाॾे चयो त असां खां बि अॻे जूं आहिनि। हीअ साईं हींअर कंहिं खोटाई कई आहे, असां पंहिंजे ऑफिसरनि खे इतलाह ॾिनूं पर उन्हनि मां बि केरु कोन भरियो आहे अञा ताईं। अच्छा, खोटाई कहिड़े मक़सद सां कई अथनि? हीअ मिल्कियत जे ज़रिए ते कई अथनि। अच्छा, त खज़ानो ॻोल्हण लाइ? खज़ाने ॻोल्हण लाइ। ऐं ॿार हिते जेके ॿिया जेके आसार आहिनि, दड़ा ठहिया पिया आहिनि, छा उन्हनि खे माण्हू खोटाई कंदा आहिनि छा? माण्हू पहिरीं त इलाही खोटाई कंदा, विच में वरी बि 2-3 जॻहनि ते खोटाई हली। अच्छा, पर पोइ उहा खोटाई कंहिं बंदि कराई?
बंदि वरी भॼो वञनि, वरी घुरा घुरा थिए थी, वरी पुलिस केॾी महिल चकर हणे थी, वरी भॼो वञनि। आर्कियोलॉजी वारा छा था कनि, जंहिंजो डिपार्टमेंट आहे उहे हिते का चारदीवारी ॾियनि, उन खे महफ़ूज़ कनि? साईं जो कोट हमचोरस मंज़ूर हो, हमचोरस मंज़ूर हो, पोइ विच में बग़ावत जे करे बंदि थी वियो। असां सर हिनखे तक़रीबन असांजा भाउ ॾाढा भई इन कंडीशन में ॾिठो आहे। अच्छा, हा, ही तक़रीबन ॿुधाइण जा 400-500 साल पुराणो। अच्छा, ही जेकी आसार आहिनि हिननि जी हिते माण्हू खोटाई था कनि, कुझु शरपसंद माण्हू, पर उनखे केरु झले कोन थो? ना, ही तक़रीबन आधी राति जो अचनि था, चौकीदार बि को कोन्हे। हा, हिकिड़ो मरा रिटायर, उहो रिटायर थी वियो, उन पंहिंजे छोकिरे जा कागज़ ड्यूटी उनखे कोन मिली आहे। ऐं चौकीदार को कोन्हे, पोइ ख़बर कोन थी पए केरु थो अचे। तारीख़ी आसारनि खे महफ़ूज़ रखण लाइ ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन तारीख़ी आसारनि खे चौतरफ़ दीवार ॾेई उनखे सिंध जे क़दीम आसार माग तौरु हिन इलाइक़े में हिकु अजाइब घर ठाहे हिन आसारनि मां मिलियल क़दीमी सामान, खंजर, लोही सीखनि, बालनि, क़दीम तोबनि, बंदूकनि, तलवारनि खे बि महफ़ूज़ करे उन जी निमाइश कराइण लाइ हिते अजाइब घर पिणु ठाहियो वञे त उन सां गॾु हिकु तफ़रीह गाह बणाए सिंध जी आवाम खे पंहिंजे तारीख़ी उञाण जी ॼाण ॾिनी वञे। कैमरामैन ख़ादिम जिस्कान सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो, KT न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान।